शबरी माता जो नालो ॿुधियो तो भाई? केर हुई? भीलनी, नंढी जात में वीचारी। भगवान मिली विया न? कीअं मिलिया ख़बर तो कथा? हाँ, ॾाढी सुंदर घटना मां तव्हांखे ॿुधायां शबरी माता जे जीवन जी। शबरी माता के कंहिंजी कृपा सां भगवान राम जी मिलिया। शबरी माता जेॾी महिल जंगलन में रहंदी त उन ई जंगलन में हिकिड़ा संत रहंदा, ऋषि रहंदा, उन्हनि जो नालो हुयो मतंग ऋषि। उहे उते रही करे तपस्या कंदा, अनेक उन्हनि जा शिष्य उन्हनि सां गॾु रहंदा। ॾाढो सुंदर आश्रम ठहियल हुयो। शबरीअ खे सेवा करण न ॾींदा कोई बि। छो? छो जो नंढी जात जी आहे। तूं कीअं संतनि जी सेवा कंदी? त शबरी माता ख़बर तो कहिड़ी सेवा कंदी? बुहारी पाईंदी आश्रम जे ॿाहिरि, रस्तनि जी बुहारी पाईंदी चङी तरह। छाजे लाइ? कि सुबुह थींदी, मुंहिंजा संत हितां लंघंदा, हिकु बि पत्थर, हिकु बि कंकड़ उन्हनि खे लॻे न। बुहारी पाईंदी, पोइ लेथड़ियूं बि पाईंदी पाण, कि अगरि कोई कंकड़, कोई नंढो छोटो पत्थर बि रहिजी न वियो हुजे, उहो अगरि रहिजी वियो आहे त मूंखे लॻी वञे, सुबुह जो संतनि खे न लॻे। छा अहिड़ो भाव आहे असांजो संतनि जे प्रति? चओ हरि राम। असां अॼुकल्ह छा सम्झो आहे संतनि खे? केवल सौदो करण जे लाइ। बाबा हे ॾियो, हे कयो, बस मुंहिंजो हे कमु थी वञे, अरदास कयो। अॼुकल्ह त असां सेवा बि स्वार्थ में कंदा आहियूं। चओ जय श्री कृष्ण। सेवा बि असां जेकी कंदा आहियूं स्वार्थ में ई त कंदा आहियूं। ॿियो बाक़ी छा कंदा आहियूं? शबरी माता सेवा कई निस्वार्थ, कुझु न चाहियो, प्रेम चाहियो बस। हिकिड़ी संतन ॾिठो कि भाई राति जो केरु तो सफ़ाई करे वञे, सुबुह जो रस्ता पूरा चमकिजी था वञनि। पतो कयूं त चयूं भाई हिकिड़ी कोई भीलणी आहे शबरी, उहो बुआरी पाए वेंदी आहे। सॾु कयो हुनखे, संतन सॾु कयो। चओ हरि राम। मतंग ऋषि पुछियो, अरे शबरी, अधु राति जो तूं लिकी करे सेवा छो कंदी आहे? माता शबरी जी अखियुनि में आंसू। चई साईं, सुबुह जो उजाले में हे तव्हांजा जेके सेवक आहिनि, इहे मूंखे नज़दीक अचण न ॾींदा आहिनि, मूंखे सेवा करण न ॾींदा आहिनि, इन जे लाइ मां राति जो कंदी आहियां। संतन भाव ॾिठो, चयो बसि अॼु खां पोइ तोखे कोई मना न कंदो, तोखे जेॾी महिल जीअं सेवा करणी आहे तोखे छूट आहे, तूं सेवा कजां। जीवन भर शबरी माता सेवा कई, जीवन भर। मतंग ऋषि जी, उन्हनि जा गुरुदेव हुया। जेॾी महिल मतंग ऋषि आख़िरी समय हुयो हिन संसार में, उन्हनि जो प्राणनि जो त्याग करण वारा हुया, भगवत धाम वञण वारा हुया, त ओॾी महिल उन्हनि सभिनीनि सां मुलाक़ात कई, सभिनीनि खे ॿुधाए छॾियो भाई सुभाणे असां वञूं था, यात्रा पूरी थी वई आहे। सभिनीनि सां मिलिया, सभिनीनि खे कुझु न कुझु ॾिनऊं, कंहिंखे कुझु ॾिनऊं, कंहिंखे कोई उपहार, कंहिंखे पंहिंजा लटा कपिड़ा लाहे ॾिनऊं, कंहिंखे पंहिंजो आसन ॾिनऊं, कंहिंखे पंहिंजी माला ॾिनऊं, कंहिंखे पंहिंजा ग्रंथ ॾिनऊं, कंहिंखे कुझु ॾिनऊं। शबरी खे सॾु कयूं आख़िरी में, शबरी तूं जीवन भर असांजी सेवा कई आहे, तोखे ॾियण लाइ त असां वटि कुझु बि कोन्हे, तोखे छा ॾियूं? माता शबरी रोए थी, पोइ चए थी तव्हां मूंखे सभु कुझु त ॾिनो आहे, तव्हां पाण सां गॾु रखियो, इहो घटि आहे? जंहिं भीलणीअ खे कोई आसपास अचण न ॾींदा हुया, उनखे तव्हां पाण सां गॾु रही करे सेवा कराई आहे, इहो घटि आहे? प्रभु मूंखे कुझु बि न खपे, अगरि कुझु ॾियणो ई अथव त बसि मूंखे इहो ई ॾियो कि मां निरंतर तव्हांजे चरणनि जी सेवा कंदी रहां, मुंहिंजो भरोसो तव्हांजे चरणनि में अटूट हुजे, तव्हांजे वचननि ते अटूट भरोसो हुजे, बसि इहा ई प्रार्थना आहे। मतंग ऋषि पंहिंजे आसन तां उथिया, चयो तूं जीवन भर सेवा कई आहे, तोखे कुझु त ॾियणो पवंदो, पर हिन महिल असांखे ॾियण लाइ कुझु बि न आहे, पर शबरी तोखे हिकिड़ो वचन था ॾियूं। हथ जोड़े शबरी माता बीठी, कहिड़ो वचन? मतंग ऋषि चयो, तुंहिंजे सेवा जे भाव जे कारण तोखे असां हिकिड़ो वचन था ॾियूं कि सॼी दुनिया भगवान खे ॻोल्हींदी आहे, सॼी दुनिया भगवान खे ॻोल्हींदी आहे, पर तुंहिंजे सेवा जो इहो लाभ तोखे ॾियूं था कि उहो त्रिलोकीनाथ भगवान ॻोल्हींदो तो वटि ईंदो। तोखे काॾे वञण जी ज़रूरत न आहे। संतनि इहो आशीर्वाद ॾिनो आहे माता शबरी खे, तोखे वञण जी ज़रूरत न आहे, उहो भगवान ॻोल्हींदो तो वटि ईंदो। इहे वचन ॾिना संतनि, माता शबरी इहे वचन पालन ॿुधिया, अटूट भरोसो रखियो कि मुंहिंजे गुरुअ चयो आहे यानी भगवान ईंदा। ऐं ईअं ई थियो,
जॾहिं भगवान रघुनाथ के 14 साल बनवास मिलियो तो भगवान उन नगर में आया। हिक हिक माण्हू को पुछन था खबर तो छा। ई गाल जेडी महिल असां ॿुधंदा आहियूं चवंदा आहियूं तो ॾाढो आनंद ईंदो आहे। राम जी जेडी महिल आया हिक हिक माण्हू को खबर तो छा पिया पुछन। चवन पिया बताओ मेरी शबरी कहाँ है। चओ हरे राम। मेरी शबरी संसार जिनके नंढी जात वारो समझंदो, राम जी अची करे चवनि था बताओ मेरी शबरी कहाँ है। उन ई नगर में ॾाढा वॾा वॾा ऋषि मुनि संत रहंदा, भगवान उन्हनि सां पहिरियों न मिलिया। भगवान सभिनीनि खां पहिरियों उन नगर में माता शबरीअ सां मिलिया। चओ हरे राम। शबरी माता स्वागत में कोई भगवान जे साम्हूं 3 प्लेटियूं न लगायूं। हाँ अॼु असां लगाईंदा आहियूं न भाई, कंहिं संत जो स्वागत कंदा आहियूं, भक्तनि जो स्वागत कंदा आहियूं, या मिट माइट बि कोई अजीज ईंदा आहिनि त छा कंदा आहियूं स्वागत में, ई त कंदा आहियूं। चओ हरे राम। राम जी आया, माता शबरी कोई स्वागत एड़ो न कयो। हा पाण गुल चुंडे ईंदी और रस्तनि ते विछाईंदी रोज। छा खरायो माता शबरीअ? बेर न, झूठा बेर। चओ हरे राम। झूठा बेर खाराया। कीअं खाराया खबर तो? थोड़ो खाई ॾिसंदी, जेको मिठो आहे उहो रखंदी, जेको कौड़ो आहे खटो आहे फिटी कंदी। अदद खादल बेर खणी आई, भगवान रघुनाथ के चवण लगी प्रभु स्वीकार कयो। लक्ष्मण महाराज गॾु हुया भगवान रघुनाथ सां, उहे ॾिसी करे क्रोध करण लगा, गुस्सो करण लगा कि मुंहिंजा प्रभु भगवान श्री राम मर्यादा पुरुषोत्तम हुनखे झूठा बेर थी खाराए। भगवान रघुनाथ चवनि था लक्ष्मण शांत, कुछ न चइजां, तोखे झूठा बेर था नजर अचनि, पर मूंखे शबरी जो प्रेम तो नजर अचे, मूंखे शबरी जो भाव तो नजर अचे। हाणे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, मां प्रैक्टिकली ॻाल्हि तव्हां खां पुछां थो। कई बार ये सिचुएशन असां तव्हांजे साम्हूं बि ईंदी हूंदी, कोई तव्हांखे ग़लती सां पंहिंजो झूठो ॾेई छॾे। खा भाई, त 1% हिकु बार त मन में बि ईअं बि ईंदो आहे न कि जंहिं पासो खाधल हूंदो आहे असां ॿिए पासो खाई करे ॾेई छॾींदा आहियूं, ऐं मन में संतुष्टि ॾींदा आहियूं कि हा भैया मैंने झूठा नहीं खाया। चओ हरे राम। है न, कोशिश ईअं ई कंदा आहियूं भई जंहिं पासो खाधल ना आहे उन पासो थोड़ो सो खाई करे वापसि हल रख भैया। भगवान रघुनाथ ॾिठो जंहिं पासो माता शबरी खाधो आहे उन ई पासो भगवान रघुनाथ खाधो। चओ हरे राम। हाणे ॿुधायो, प्रेम जी बलिहारी आहे न भाई। भगवान न पैसनि सां मिलंदा आहिनि, न कंहिं पदार्थ सां मिलंदा आहिनि, भगवान इन ई प्रेम सां मिलंदा आहिनि। चओ राम। हरे राम। जय श्री कृष्ण। शबरी त धन्य थी वई, भगवान खाधा। लक्ष्मण महाराज के भी ॾिनऊं। लक्ष्मण जी चवनि मां न खाईंदुमि, मां कोन खाईंदुमि भाई। कीअं? भगवान चवनि था लक्ष्मण जी खाओ, आप भी खाओ। लक्ष्मण महाराज चालाकी पिया कनि, उहे ॿिए पासो पिया खाइनि। चओ राम। ॿिए पासो पिया खाइनि, ऐं छा पिया कनि, हिकु आधो त खाधऊं, पोइ वरी उहो वठी करे हा प्रभु खावां थो, वठी करे ऐं फिटी करे छॾनि, वरी वठनि ऐं फिटी करे छॾनि। लक्ष्मण जी महाराज। ई कथा रामचरितमानस में न लिखियल अथव, अन्य कई रामायण आहिनि उन्हनि में हिकिड़े में ई कथा लिखियल अथव, संतन ॿुधाई। लक्ष्मण जी खणनि ऐं फिटी करे छॾनि, खणनि ऐं फिटी करे छॾनि, पर राम जी खाधा। बिलनी सां मिली करे, शबरी माता सां मिली करे भगवान अॻिते वधिया। कथा त सभिनि खे ख़बर आहे। पोइ भगवान रावण जो उद्धार कयो, रावण खे मारियो, है न भाई। चओ हरे राम। हिकु ॾींहुं भगवान जॾहिं वापसि अची विया अयोध्या त लक्ष्मण महाराज खां पुछण लगा, लक्ष्मण सभु ठीकु आहे? लक्ष्मण महाराज चयो हा प्रभु, वॾी कृपा आहे, एॾे वॾे संकट सां असां वापसि आया आहियूं, 14 साल बनवास। वरी विच में भगवान लक्ष्मण जी महाराज के छा लॻो हुयो? धनुष बाण लॻो न भाई, मूर्छित थी किरी पिया। तॾहिं लक्ष्मण महाराज जो उपचार कीअं थियो भाई? कहिड़ी बूटी आई? जोर सां चओ। संजीवनी बूटी। लक्ष्मण महाराज चवण लगा राम जी के कि भैया प्रभु मुंहिंजी 2 माताऊं आहिनि, हिकिड़ी माता जंहिं मूंखे जनम ॾिनो ऐं ॿी जंहिं मूंखे बचायो, संजीवनी भी मुंहिंजी माता आहे। राम जी चवनि था न न, तुंहिंजी 2 माताऊं अथई, पर हिकिड़ी जंहिं तोखे जनम ॾिनो, ॿी तुंहिंजी माता अथई शबरी।
लक्ष्मण जी हैरान थिया, चई शबरी उही जेकी जंगलन में मिली, जंहिं झूठा बेर खराया? चई हा हा उही। चई प्रभु कमाल था कयो, वो माता कीअं थी वई? तॾहिं भगवान रघुनाथ कहिड़ी ॻाल्हि ॿुधाई, ध्यान सां ॿुधजो भाई। भगवान चयो लक्ष्मण उन तोखे झूठा बेर ॾिना? चई हा। पोइ तूं छा कयो? चई प्रभु मां सच तो ॿुधायो, मां त खाधा बि कोन, मां छा पियो कयां? वठी वठी करे फिटी पियो कंदो वञा, ओॾे बगल में मां फिटी करे छॾिया। भगवान चवनि था बस उहो ही जेके तूं बेर फिटी कया न, उहे बेर ही हिमालय ते वञी करे संजीवनी बूटी ठही विया कि शबरी जा खाधल आहिनि। चओ हरे राम। हाणे ॿुधाए तुंहिंजी रक्षा के कई? लक्ष्मण जी महाराज भी भावुक थी विया, अखियुनि में आंसू अची विया। हा प्रभु मुंहिंजी रक्षा त कंहिं कई? शबरीअ कई। चओ हरे राम। ए प्रेम जी ॻाल्हि आहे न। शबरी माता खे भरोसो हुयो, मुंहिंजे गुरुअ चयो आहे भगवान ईंदा या न ईंदा, बस इहो भरोसो असांजे अंदरि अचे। भगवान असां ॻाईंदा आहियूं न भाई, मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे। राम का आना तब पक्का है जब आपके भीतर भरोसा पक्का है। भरोसो ना आहे त पोइ भगवान जो अचण बि पक्को ना आहे।